अस्सलाम वालेकुम प्यारी प्यारा दोस्त तव्हांजो मेज़बान अज़ीज़ कंबराणी प्रोग्राम सजण जो ख़त पहुतो। काफ़ी सजणनि जा ख़त पहुता आहिनि, काफ़ी सजणनि जा कमेंट पहुता आहिनि। मां सभिनी दोस्तनि जो तमामु घणो थो रहंदो आहियां। हिकिड़े प्यारे दोस्त तमामु बहितरीनु मूंखे हिकिड़ो कमेंट मोकिलियो आहे त अज़ीज़ कंबराणी छा त उहो दौर हुयो जॾहिं मां नंढड़ो हुयुसि, ड्रामो ॾिसंदो हुयुसि पत्थर जा माण्हू, पत्थर जे माण्हू दौरान ऐं या पत्थर जे माण्हू में जेके दोस्त कमु कनि पिया उन जे बारे में कुझु असांखे ॿुधायो। पत्थर जा माण्हू हिकु बहितरीनु ड्रामो हुयो। सैयद मुनवर अली शाह साहब तमामु उन ड्रामे में तमामु वॾी महिनत कई। उन हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहो ड्रामो कीअं हलियो, उन ड्रामे में कहिड़ी मुश्किलातूं आयूं ऐं मुंहिंजो किरदारु मूंखे कीअं मिलियो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं शोएब जोखियो जेको हीरो हुयो मेन ड्रामे जो, जंहिंजो किरदार जो नालो हुयो फराज़, उहो पहिरियां कहिड़े आर्टिस्ट खे हुयो, अॼु इहो हवालो ॿुधाईंदुसि मां तव्हांखे। वॾो हिकिड़ो नालो हुयो, वॾो सिंध जो तमामु बहितरीनु हीरो हुयो जंहिंखे इहो किरदारु मिलियो हुयो, पर कुझु मजबूरियुनि जे करे उहो किरदारु उहो करे न सघियो। सॼण जो ख़त पहुतो। सभ खां पहिरियां हलंदासीं त ख़तनि जे सिलसिले में जन असांजे मुंहिंजे दोस्तनि मूंखे ख़त मोकिलियो आहे। असांजे प्यारे दोस्त ॼामशोरे मां तमामु बहितरीनु कलाकार, तमामु बहितरीनु आर्टिस्ट कादिर भाउ, वॾी महिरबानियूं कादिर भाई जूं। कादिर भाई तव्हां जूं ॾाढो सुठा मां वीडियो ॾिठा आहिनि, मौला तोखे कामयाबु रखंदो। कादिर भाउ लिखे थो त अज़ीज़ कंबराणी तव्हां बहितरीनु आर्टिस्ट आहियो, वर स्टाइल आहियो, तव्हां हर करेक्टर तमामु बहितरीनु नमूने सां निभाईंदा आहियो ऐं मां तव्हांजो प्रोग्राम ॾाढे शौक़ सां ॾिसंदो आहियां ऐं ॾाढो इंजॉय कंदो आहियां, लाइक कंदो आहियां, शेयर बि कया आहिनि। वॾी महिरबानियूं अदा कादिर, तूं मुंहिंजो पिरी आहे, मुंहिंजो भाउ आहे जो मूंखे ख़त मोकिलियो। वॾी महिरबानियूं भाउ कादिर जूं, मौला तोखे बि ख़ुशि रखंदो ऐं ईअं हमेशह अहिड़ा बहितरीनु वीडियो ठाहींदो रह। असांजो साथ तोसां हमेशह गॾु। साईं हलूं था वरी जेका ॻाल्हि ॿोल हले पई थी पत्थर जा माण्हू, जेको 2013 में जंहिंजी शुरूआति थी, जंहिंजा सेट लॻा सैयद मुनवर अली शाह साहब, बहितरीनु डायरेक्टरनि मां आहिनि। मौला उनखे जन्नत अल फिरदौस में जाइ अता फरमाईंदो। जॾहिं बि सैयद जी ज़ात, सैयद जो नालो दिलि ते ईंदो आहे, सच पुछो त दिलि रोई पवंदी आहे, छो त सैयद शेर बचो हुयो। साईं मुनवर शाह साहब हिकु यारनि जो यार हुयो, दोस्तनि जो दोस्त हुयो, भाइरनि जो भाउ हुयो। अहिड़ा बच्चा क़िस्मती पैदा थींदा आहिनि जेके दोता हूंदा आहिनि, जोधा हूंदा आहिनि, जेके दोस्तनि ते सिर ॾींदा आहिनि। जॾहिं सिंध फनकार वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ठही हुई त उहो हिकिड़ो शेर बचो अॻियां थी फनकारनि जी हॾॾोकी शुरू कई हुई। जॾहिं पत्थर जा माण्हू ड्रामो ठहियो, हुन पंहिंजे घरां हणा वणा करे पंहिंजा सेट ठाराया। उन्हनि सेटनि खे कलर हुयो, ख़ुशियूं हुयूं दादू में। सैयद मुनवर अली शाह साहब हिकु लाजवाब ड्रामो करे थो, पत्थर जा माण्हू, जंहिंजो राइटर सिंध जो महान, सिंध जो बेमिसाल राइटर, जंहिंजी तारीफ़ लफ़्ज़नि में त नथी थी सघे, साईं नूर ज़ौर साहब। पत्थर जा माण्हू जो हिकु बहितरीनु राइटर जेको KTN ते तमामु बहितरीनु हलियो। ख़तनि जो सिलसिलो जारी बि हलंदो, छो त प्रोग्राम सॼण जो ख़त पहुतो। दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त इहो मुंहिंजो WhatsApp नंबर लिखियो पियो अथव, मूंॾे मैसेज कयो, पंहिंजा ख़त मूंॾे WhatsApp कयो त जीअं मां सुभाणे जे प्रोग्राम में तव्हांजा ख़त मोकिले सघां।
साईं सैदी मुसाणी मां असांजा प्यारा दोस्त साईं अमीर अवान जंहिं ख़त मोकिलियो आहे त ला लाज़वाल बहितरीनु प्रोग्राम अज़ीज़ कमराणी तुंहिंजो मां ॾिसंदो आहियां इंजॉय कंदो आहियां ऐं तमामु बहितरीनु तुंहिंजो प्रोग्राम आहे। मुंहिंजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि, तूं मुंहिंजो बच्चो आहीं। वॾियूं महिरबानियूं साईं अमीर अवान साहिबु, वॾियूं महिरबानियूं, लव यू। तूं बि असांजो वॾो आहीं, अबो आहीं। मौला तोखे ख़ुशि रखंदो, शादो आबाद हुजो। सैदी मुसाणी मां असांजे पहिरीं प्यारे दोस्तनि हिकु ख़त लिखियो आहे, अब्दुल गनी पीरज़ादो, ठकई पीरज़ादो। उन्हनि चयो त असांजो सिनोकर जो मुंहिंजो दुकानु आहे ऐं तुंहिंजो प्रोग्राम तमामु शौक़ सां ॾिसंदो आहियां ऐं केॾा बि सैदी मुसाणी साईं जी ज़ारत ते अचो त मुंहिंजे दुकान ते ज़रूरु अचिजो। महिरबानी अदा अब्दुल गनी तव्हांजूं, असांजो जो तव्हां असांखे ख़त मोकिलियो ऐं ख़त मां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में शरीक कयो। वॾियूं वॾियूं महिरबानियूं, मौला ख़ुशि रखंदव, आबाद हुजो। मेयर शहर मां लिखे थो प्यारे मां प्यारो दोस्त आशिक़ काशकिल शाह लिखे थो त अज़ीज़ कमराणी तूं ऐं मां गॾिजी स्टेज ड्रामा कंदा आहियूं। जी वाक़ई कंदा आहियूं ऐं तुंहिंजो प्रोग्राम ॾाढो मूंखे मज़ो ॾींदो आहे। सुबुह जो न त राति जो, शाम जो, केॾीमहिल बि तुंहिंजो प्रोग्राम ॾिसी तोखे कमेंट ॾींदो आहियां। वॾियूं महिरबानियूं। ऐं मूंसां गॾु तुंहिंजो प्रोग्राम ॾिसे थो असांजो प्यारो दोस्त हैदर दराणी साहिबु, वॾियूं महिरबानियूं भाउ हैदर जूं, मौला तोखे ख़ुशि रखंदो। ऐं पंहिंजो सऊद डेरो साहिबु, आशिक़ साहिबु, वॾियूं महिरबानियूं। राजा भा उमर खोसो साहिबु, हीअ मेयर शहर मां असांजो प्रोग्राम ॾिसनि था। वॾियूं महिरबानियूं दोस्तनि जा तमामु घणा थोराइता आहियूं, वॾियूं महिरबानियूं। ऐं जान कोलाची साहिबु, वॾियूं महिरबानियूं कोलाची साहिबु, तव्हांखे वॾियूं वॾियूं मुबारकूं हुजनि जो तव्हांजो किरदारु तमामु बहितरीनु। वॾियूं महिरबानियूं अदा आशिक़ काशकिल साहिबु जो तव्हां असांखे ख़त मोकिलियो, वॾियूं महिरबानियूं। साईं ॿुधाईंदा हलूं त पथर जा माण्हू ड्रामो हिकिड़ो बहितरीनु ड्रामो हुयो, मुंहिंजी तारीफ़ जेतिरी कजे घटि कजे। ॿुधाईंदा हलूं त जेको फराज़ जो किरदारु हुयो, शोएब जोखे जेको कयो, इहो पहिरियां हिकिड़ो बहितरीनु असांजो आर्टिस्ट, बहितरीनु हीरो अब्बास उढाणो साहिबु। पहिरियां इहो किरदारु अब्बास उढाणे खे हुयो, पर कुझु मजबूरियुनि या कुझु हालातुनि जे करे या चैनल जी रिकॉर्डमेंट ई जंहिंजे करे इहो किरदारु शोएब जोखे जी झोली में अची पियो ऐं उन तमामु बहितरीनु निभायो। तमामु बहितरीनु कलाकार शोएब जोखियो साहिबु। ऐं मां जॾहिं हुन सां कमु कयो, ॾाढो बहितरीनु इंसानु, बहितरीनु दोस्त। लव यू शोएब भाई, तुंहिंजी कमी महसूसु थींदी आहे, तोसां प्यारु आहे असांजो, सॼे दादू वारनि जो तोसां प्यारु आहे। वॾियूं वॾियूं महिरबानियूं, लख लाइक़ करोड़े कुर्ब दोस्तनि जा। सो जेको पथर जा माण्हू में जेको किरदारु हुयो फराज़ जो, उहो शोएब जोखे खे न, पर पहिरियां हुयो अब्बास उढाणे खे। ऐं शोएब बि तमामु बहितरीनु इहो किरदारु निभायो। लख लाइक़ करोड़े कुर्ब सॼी संगत जा, सभिनी दोस्तनि जा। वरी बि दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त जंहिंखे बि सॼण जे ख़त पोइ ते प्रोग्राम में शरीक थियणो हुजे त मुंहिंजो व्हाट्सअप नंबर आहे, तव्हां उन व्हाट्सअप नंबर ते अची सघो था ऐं मुंहिंजो प्रोग्राम ॾिसी सघो था, इंजॉय करे सघो था। लख लाइक़ करोड़े कुर्ब जेके दोस्त हीउ मुंहिंजो बहितरीनु प्रोग्राम ॾिसूं था। हलूं था ख़त जे तरफ़ त असांजे बहितरीनु पहिरीं प्यारे दोस्त ख़त मोकिलियो आहे, लव यू मुस्तफ़ा जमाली साहिबु। अज़ीज़ कमराणी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मुस्तफ़ा भाई, तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदो आहियां, ॾाढो इंजॉय कंदो आहियां ऐं मुंहिंजा ॿई पुट गॾिजी करे तुंहिंजो प्रोग्राम ॾिसंदो आहियूं। तमामु बहितरीनु कलाकार आहे, तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे। पंजावेरी में तुंहिंजो वाइंड अप थी वियो, इहो मूंखे तमामु घणो अफ़सोस आहे, छो त तव्हां बहितरीनु आर्टिस्ट आहियो ऐं तव्हां जहिड़नि आर्टिस्टनि खे ड्रामे में कमु करणु इंशाल्लाह कमु कंदासीं। वॾियूं महिरबानियूं ऐं मुंहिंजे तरफ़ां तुंहिंजे प्रोग्राम खे मुबारकूं। जेके ॾिसंदड़ दोस्त आहिनि कमेंट ॾियनि था, मां उन्हनि खे बि सलाम पेश कयां थो। मुस्तफ़ा जमाली साहिबु, वॾियूं महिरबानियूं अदा मुस्तफ़ा, तव्हांजो ख़त मूं वटि पहुतो ऐं असांजे प्रोग्राम में शरीक कयोसीं। तंहिंजे करे मां ॿुधाईंदो हलां त पथर जा माण्हू ड्रामो
जेको मुंहिंजो किरदारु हुयो रहमान जो, इहो किरदारु मूंखे कीअं मिलियो? जॾहिं साईं मुनवर शाह साहिबु हुयो, मां हुयुमि, अहमद अली शेख हुयो, लाला रफ़ीक ज़ौर हुयो। जॾहिं असां साईं नूर ज़ौर साहिब वटि वियासीं ऐं उते पहुतासीं, साईं पंहिंजी बैठक ते वेठो हुयो इमाम बारगाह ते, त साईं कहाणी ॿुधाए पियो उते अहिड़ी टाइप जी, हीअ कहाणी आहे, हीअ कहाणी आहे, हीअ कहाणी आहे, हीअ कहाणी आहे। उनमें जेको रहमान जो किरदारु आहे उहो मां चवां थो साईं मुनवर शाह साहिब खे चई इहो तूं अज़ीज़ कमराणी खां कराइजांइ, तमामु बहितरीनु आर्टिस्ट आहे। ऐं उन टाइम में नंढा बि हुयासीं, तमामु बहितरीनु कमु बि कयोसीं। वॾी महिरबानियूं। ॾिसंदड़ जेके दोस्त आहियो, जन दोस्तनि कमेंट कया आहिनि, मां उन्हनि दोस्तनि जो तमामु घणो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जेको हिन मुंहिंजे प्रोग्राम खे इंजॉय कयो था, मुंहिंजे प्रोग्राम खे ॾिसो था। वॾियूं वॾियूं महिरबानियूं लख लाइ। कमेंट ॾींदा हलो, कमेंट ॾियो, कमेंट में मुहबतूं वधंदियूं आहिनि, कमेंट में चाहत वधंदी आहे। मां तव्हांजो पंहिंजो नंढड़ो आर्टिस्ट आहियां, मां को वॾो आर्टिस्ट न आहियां, नंढड़ो कलाकार आहियां, नंढड़ो फ़नकार आहियां। ऐं इहो राय ज़रूरु ॾींदा हलो त मुंहिंजो प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻे थो, ऐं जेकॾहिं बहितरीनु लॻे थो त मुंहिंजो व्हाट्सअप नंबर तव्हां वटि साम्हूं आहे, माना तव्हां मूंॾे व्हाट्सअप ते मैसेज करे पंहिंजो ख़त मोकिले सघो था। वॾी महिरबानियूं। ऐं मां वरी तव्हां दोस्तनि खे इहो बि ॿुधाईंदो हलां, जेके दोस्त आहियो, त पत्थर जा माण्हू जो डायरेक्टर साईं मुनवर शाह, राइटर साईं नूर ज़ौर साहिबु, उन ड्रामे में जन दोस्तनि कमु कयो, उन्हनि तव्हां सॼे ड्रामे में लेडीस हुजे या जेंट्स हुजे, इन्हनि सभिनी मां तव्हांखे कंहिंजी अदाकारी तमामु बहितरीनु वणी ऐं कंहिंजो कमु तमामु बहितरीनु वणियो। राइटर त कमाल हुयो, लाजवाल हुयो, ऐं डायरेक्टर त आहा क्या बात है शायद जी, साईं मुनवर शाह साहिबु तमामु बहितरीनु डायरेक्शन ॾिनी। सो इन जे करे दोस्तनि खे ॿुधाईंदुसि त कमेंट ज़रूरु ॾिजो, जंहिंखे पत्थर जा माण्हू जन ड्रामो ॾिठो ऐं इंजॉय कयो। सिंध सलामत, साथ सलामत। सुभाणे तव्हां सां गॾु हूंदासीं। पंहिंजे प्री प्यारे दोस्त अज़ीज़ कमराणी खे ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह सुभाणे साॻे टाइम ते मिली मुहबतूं बि कंदासीं ऐं तव्हां सां प्यार बि कंदासीं। कमेंट ज़रूरु ॾिजो त पत्थर जा माण्हू ड्रामे में सभ खां बहितरीनु किरदारु जेंट्स जो या लेडीज़ जो बहितरीनु तव्हांखे कंहिंजो किरदारु वणियो। लव यू। सिंध सलामत, साथ सलामत।